अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहे? सभु ख़ैरु? दोस्तों, आई एम सो सॉरी, मां काफ़ी ॾींहंनि खां पोइ व्लॉग रखां पियो। हालांकि मूंखे व्लॉग रखिणो हुयो पंहिंजी जेका मां ऑटोबायोग्राफी जो सिलसिलो शुरू कयो हो उन जे सिलसिले में, पर ओचितो मां बीमार थी पियुसि ऐं मुंहिंजी बीमारी जी नोइत अहिड़ी हुई जो मां को बि कमु न पियो करे सघियुसि। बिलख़ुसूस इहे ब्लॉगिंग वारो कमु ॾाढो ॾुखियो कमु हूंदो आहे, ॾाढो सेंसिटिव कमु हूंदो आहे। एक्चुअली मुंहिंजे गुर्दनि में कुझु स्टोन्स हुया जंहिंजी मूंखे आख़िर लम्हे ताईं ख़बर न पई, ऐं ओचितो जॾहिं उहो हेठि लही आया मुंहिंजे यूरिन ब्लैडर में त मूंखे शदीद तकलीफ़ जो अहसासु थियो। ऐं जॾहिं हुनजो अल्ट्रासाउंड थियो त पोइ ख़बर पई त भई हीउ जेको आहे वॾा आहिनि ऐं इन्हनि जो ऑपरेशन ज़रूरी आहे। सो ऑपरेशन थी वियो ऐं पथर रिमूव करे छॾियऊं लेफ्ट राइट किडनी मां। हाणे जेको प्रॉब्लम आहे उहो इहो आहे त ॿिन्ही गुर्दनि में डॉक्टर जेको आहिनि स्टंट रखिया आहिनि, उहे स्टंट महीने खां पोइ निकिरंदा। उन खां पोइ जेको आहे माण्हू बिल्कुलु फुली फिट हूंदो आहे। ऐं अॼु मां हे गाॾीअ में निकितो आहियां ऑपरेशन खां पोइ पहिरियों दफ़ो निकितो आहियां। हिन जी वजह इहा हुई त मुंहिंजी गाॾी ॾाढी ख़राबु थी वई ऐं हिन में हिनजो ऑयल चेंज करिणो, ऑयल फिल्टर, एयर फिल्टर, AC जो फिल्टर, इहे सभु शयूं चेंज करणी हुयूं। पोइ मां हिमत कई, मुंहिंजी यार हाणे हलिजे ऐं इनखे प्रॉपर नमूने सां चेंज कजे। सो हेठि आयुसि, जॾहिं गाॾी जो रेडिएटर चेक कयुमि त उन में सॼो ज़ंगियल एॾो ज़ंग थियल हुयो जो रुॻो जेको आहे नासी पाणी पियो निकितो। वरी उहो पंहिंजे हसन खे चयो, पंहिंजे नंढड़े खे, उन गाॾी खे रेस ॾिनी। पोइ वरी पाणी चेंज कयो, फ्रेश पाणी उन में विधो ऐं जेको ढकणो हुयो उहो बि सॼो ख़राबु थी वियो। वरी उहो ढकणो बि वॉश कयो। उन खां पोइ वरी हाणे निकितो आहियां हेॾे, वञा थो मुंहिंजो ऑयल चेंज करणु। सो लास्ट टाइम जॾहिं मां ऑयल चेंज कयो त मां तव्हांखे पंहिंजी वीडियो ॾेखारी हुई। हुनखे काफ़ी ॾींहं थी विया आहिनि, छो त हुननि वरी मूंखे चयो त भई 4 या 5 हज़ार माइल्स थी वञनि त पोइ तव्हां चेंज कजो। उहो तक़रीबन थियण वारा आहिनि त मूं चयो त हाणे हिनखे फौरी तौर ते चेंज कटिजे। हिन जी वजह इहा आहे त मुंहिंजी गाॾी जॾहिं खां मां बीमार थियो आहियां त इस्पतालनि जा चकर, वरी स्कूलनि जा ॿारनि खे छॾणु वञणु वठणु, हे खणु उहो खणु, त मुंहिंजी गाॾी ऑलमोस्ट तक़रीबन ॾींहं में 300 किलोमीटर खनि हले थी। हाणे तव्हां अंदाज़ो कयो त 300 किलोमीटर जो गाॾी हले त दैट मीन्स त तव्हांजी गाॾीअ खे फ्रेश ऑयल जी बि ज़रूरत हूंदी ऐं जेको आहे रेडिएटर बि कंप्लीट तव्हांजो फ्रेश पाणी जो भरियल हुजे हर रोज़, तॾहिं गाॾी तव्हांखे हिकिड़ो सुठो राइड ॾींदी। सो मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त मां हमेशह गाॾी खे थोरो इन टिप टॉप में रखां त जीअं मूंखे का परेशानी न थिए, छो त गाॾी सही आहे त सभु कम थींदा पिया। सो हींअर हलूं था, ॾिसूं था, हिन जो ऑयल चेंज करायां। ऐं बाक़ी हिन ब्लॉग ठाहिण जो मक़सदु सिर्फ़ु इहो हुयो तव्हां संगत खे इहो ॿुधायां त यार मां मजबूरी जे तहत व्लॉगिंग न पियो करे सघियुसि ऐं न मां वरी फेसबुक पंहिंजे पेज जेको मुंहिंजो आहे सोचरे जे नाले न मां उन ते कॾहिं हाणे काफ़ी ॾींहंनि मां लाइव बि न आयो, पर हाणे अचिबो इंशाल्लाह। हाणे बाक़ाइदा तव्हां दोस्तनि खे टाइम ॾिबो ऐं ॾाढी ख़ुशी थींदी आहे तव्हां सां जॾहिं राब्ते में ईंदो आहियां, हाली हवाली थींदो आहियां, पंहिंजो हाल अहिवाल ॾींदो आहियां ऐं तव्हां दोस्त मूंखे पंहिंजे कमेंट्स में पंहिंजियूं मुहबतूं, पंहिंजो प्यारु, पंहिंजियूं नवाज़शात मूंखे इनायत कंदा आहियो त मूंखे सुठो लॻंदो आहे। दोस्तो, इंसानु फ़ानी आहे, ठीकु आहे, इंसानु कुझु बि न आहे। बीमारी खां पोइ मूंखे ख़बर पई त इंसान जी जेका हैसियत आहे उहा यानी ईअं आहे जीअं रोड ते कीड़ा मकोड़ा घुमंदा आहिनि,
असां बि हुननि कीड़नि मकोड़नि वांगुरु आहियूं, कंहिंजी लत अची वई त कमु ख़लास थी वेंदो, कमु खिटली थी वेंदो। सो हर वक़्तु अलाह खां इहो ॿाॾाइणु खपे त या रब्बुल आलमीन ऐं जेको आहे इज़त सां टाइम गुज़रे, सुठो टाइम गुज़रे। ऐं जेकॾहिं मौत अचे बि त उहो ॾाढो सवलाई सां इज़त सां अचे, इस्पतालुनि में न अचे, रोड एक्सीडेंट में न थिए। सो तव्हां सां बि इहा ई दुआ आहे त मुंहिंजे हक़ में दुआ कंदा कयो त मूंखे सुठी सिहत मिले, त जीअं मां तव्हां सां हर वक़्तु राब्ते में रहां। सो मां हाणे वञा थो ओॾे, बाक़ी पोइ हाली हवाली पोइ बाद में थींदासीं। वापसी ते वरी इमरान चांडी मूंखे चयो आहे त मां वटि चकर हणंदो वञिजांइ, ओॾे में वेंदुसि। ऐं ॿ मुंहिंजा नंढड़ा हसन ऐं राहिम मूंसां गॾु आहिनि, इन्हनि बि फरमाइश कई आहे त दादा तूं हले बि थो हेॾे त असांखे मैकडोनाल्ड तां या कंहिं ॿी सुठे हिकिड़े फ्रेंचाइज़ तां असांखे कुझु खाराए पिया। जेसिताईं ज़िंदा आहियां, जीअरो आहियां, तेसिताईं त मां हिननि खे खाराईंदुमि पीआरींदुमि। बाक़ी हाणे मूंखां पोइ अला भाई आहे हिननि जो, सही आहे न। सो लेट्स गो टू सर्विस स्टेशन, पोइ वरी इकट्ठा आहियूं। तव्हांजी वरी महिरबानी, कमेंट्स में ज़रूरु पंहिंजा ख़्यालात शेयर कजो। जिन दोस्तनि मूंखे सब्सक्राइब न कयो आहे, सब्सक्राइब कनि ऐं बेल आइकन खे दॿाए छॾनि त जीअं जेका बि मां वीडियो रखां उहा हुननि वटि आसानी सां पुॼी सघे। थैंक यू सो मच, महिरबानी।